नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी आहे। दादू ख़बर नालो दादू शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में सेबको जे आवाम सां कुल सविन जे तादाद में शहरी गैरहलाइण ऐं लोड शेडिंग ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। शहर जे SSP चौक ते एहतजाज करे धरणो हयो, रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि शहर में ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। शहरी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में 16 खां 18 कलाक गैरहलाइण लोड शेडिंग कई पई वञे। शदीद गर्मी में जीअण जंजाल थी वियो आहे। पिरसन ऐं ॿार घरनि में तड़पी रहिया आहिनि। वक़्त ते हज़ारनि रुपयनि जा बिल अदा करण बावजूद बिजली फराहम न पई कई वञे। सेबको अमलदारनि पारां शहर में हर कॉलोनी में डी फिटिंग लॻाए वरितियूं आहिनि, जंहिं ज़रिए हथरादो लोड शेडिंग करे अवाम खे तड़पायो पियो वञे। हिननि वधीक चयो त सेबको इंतज़ामिया पाण बिजली चोरी में मुलविस आहे, उबतो अवाम खे तड़पायो पियो वञे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त शहर में थींदड़ डिघी लोड शेडिंग जो नोटिस वठी बिजली फराहम कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।